बराबर थियो। ना दा ना उन्हनि असांजे जंहिं कुंदर भाउ खे मारियो आहे उन जे बस सॼे ॻोठ खे मारींदासीं पोइ बदा जे खून जो हिसाब बराबर न थींदो। तूं हिकिड़े अजूअ जे खून जे बस अदा जे खून जो हिसाब बराबर तो करी। सच तो चई आचर मीर जे पलांद में सॼो ॻोठ मारींदासीं तॾहिं बि हिसाब बराबर न थींदो। मीर जो त को मटी न आहे जंहिंखे मारे हिसाब बराबर कयूं। हाँ कोशिश कंदासीं त मिठल खान खे मारे कुछ हिसाब खे तोर में आणियूं। पोइ हाणे नंबर आहे मिठल खान जो। ऐं ॿुधायो त कॾहिं हली मिठल खान जी महिमानी झलियूं। मिठल खान ॾे सिर्फ़ अदा जे खून जो पलांद न आहे रहियल पर मिठल खान ॾांहुं कुछ ॿिया बि हिसाब रहियल आहिनि जेके बराबर कंदासीं। मां चाहियां थो त मिठल जा वेझा वेझा साथी मारियां त जीअं मिठल रात जो छिड़क भरे उथे ऐं निंडूं हराम थी वञनि। निंड त मिठल खान जी पहिरें वार सां ई हराम थी वेंदी। हाणे नथो लॻे त सुकून जी का निंड सुम्हंदो। यार असां तव्हांजा हुकुम जा गुलाम दोस्तनि जे मथां सिर बि कुर्बान आहे। चवंदव त मिठल खे लेटाईंदासीं चवंदव त कमदार खे लेटाईंदासीं या चवंदव पंहिंजो सिर बि दोस्तनि जे मथां कुर्बान कंदासीं। हाणे सिर दुश्मननि जा लांदा ऐं सिरनि जो उन वक़्त ताईं सौदो हलंदो रहंदो जेसि ताईं मिठल खान गोॾा खोड़े पंहिंजे सिर जी ख़ैरात नथो घुरे। मिठल खे मिठल जो सिरी ख़ैरात में ॾींदासीं पर उहो तॾहिं जॾहिं मिठल असांजे अॻियां अचे पंहिंजा समूरा गुनाह क़बूल कंदो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरण लाइ उनखे पंहिंजो नक असांजी जुतीअ सां रगड़ो पवंदो। आचर हाणे कमु अहिड़ो कबो जो मिठल खान जे ॻोठ में विछायल तॾो ख़तम ई न थिए। हिकिड़े जो टीजो कनि त ॿिए जी कांधपे जी तयारी शुरू कनि। अहिड़ो त सॼे ॻोठ में ॾहका पखिड़ो आहे जो माण्हू ॻोठ मथां राकास जो पाछो समझी खौफ़ मां सॼो ॻोठ ई खाली करे वञनि। हा कानून मां बि चाहियां थो त मिठल खे जॾहिं मारियूं त सॼे ॻोठ मां उन जे लाश खे कुल्हे ॾियण लाइ 4 कांधी बत न अचनि ऐं उन जो लाश ॻोठ जे चौराहनि ते उस में सड़ी सुकी वञे। अदा जेतिरो जल्द थी सघे मिठल खान जो रसो तंग कयो। जे थोरी बि डर कईसीं त पोइ मिठल खान खे सोचण जो मौक़ो मिली वेंदो ऐं ॾाढो मुश्किल थी पवंदो। दुआ खपे न बन तुझी दुआ खपे। जीअं हाणे मिठल खान जूं वायूं बताल आहिनि तीअं ई बताल हूंदसि। हिन ज़मीन ते मिठल खान जो पैर खुपण ई न ॾींदासीं। मिठल सोचो त मां ॿी शादी करे वारस पैदा कंदुसि